घोसपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब घोसपुर के कच्चे वारे इलाके भरसा कच्चो बिंडी थाने 2 की हद जो मूसो लोलोई में शरीफ लोलोई और मूसो लोलोई वारी धुरन में हलंदड़ पुरानो खूनी तकरार ॿीहर भड़की उथियो। जहिड़े दौरान घट वरतल हथियारबंदन मूसो लोलोई वारी धुर जे ॿिनि नौजवाननि साहिब लोलोई और तालिब लोलोई जेके पंहिंजे ॻोठ वापसि वञी रहिया हुआ ते हथियारनि जे दौड़ खेनि गोलियूं हणी क़तल करे फायरिंग कंदा फरार थी विया। इलाके के ज़रीन में मिलियल ॼाण मूजिब 7 साल पहिरीं पुलिस की चढ़ाई दौरान मूसो लोलोई धुर जा 2 माण्हू मारिजी विया हुआ, जंहिंजो इल्ज़ाम वारसन शरीफ लोलोई धुर ते हो। जंहिं बाद कशीदगी वधी वई ऐं 2 सालनि खां पोइ मूसो लोलोई जे धुर पलांद में शरीफ लोलोई समेत 3 माण्हुनि खे क़तल कयो हो, जंहिंजो निबेरो 5 सालनि बाद में न थी सघियो आहे। ऐं अॼु ॿीहर धुरन में जदीद हथियारनि सां फायरिंग की ॾेवठ में 2 नौजवान क़तल थी विया। आख़िरी इतलान मूजिब पुलिस वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे ऐं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। रुता करण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ घोसपुर।